अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे चंड विसामी वियो। कहाणियूं लेखक अमर जलील। छापो पहिरियों मार्च 2009 ईस्वी। छापो ॿियों जनवरी 2011 ईस्वी। छापो टियों 2014 ईस्वी। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। किस्त 20। कहाणी इंसाफ़ जी ॻोल्हा। सिंध जो मशहूर हर दिल अज़ीज़, आवाम जो हॾ ॾोखी ऐं हमदर्द ज़मींदार ख़ानुल्लाह दादा ख़ान धमचर हिक टाउट सां ॻाल्हाए रहियो हो। जीअं उस्ताद पेशो कराईंदड़ औरतुनि लाइ गिराक ॻोल्हे ईंदा आहिनि, तीअं वकीलनि लाइ असील हथ कंदा आहिनि ऐं असीलनि खे वकीलनि जे हवाले करे पंहिंजी कमीशन वठंदा आहिनि। ॿुधिजे पियो त अॼुकल्ह सरकार पारां टाउटनि ते बंदिश विधी वई आहे। वल्लाह अलम बिसवाब। अवाम जे नुमाइंदे ऐं क़ौमी ख़िदमतगार ख़ानुल्लाह दादा ख़ान धमचर 22 खून करायो हो ऐं फ़िक्रमंद हो। असल में न फ़क़ति 8 खून बाक़ाइदे कराया हुआ ऐं 13 ॼणनि खे उन करे मारायो हुआईं जो उहे 13 मक़तूल 8 खूननि जा शाहिद हुआ। 22 खून कराइण खां पोइ ख़ानुल्लाह दादा ख़ान धमचर फ़िक्रमंद उन लाइ हो जो उन खून जो शाहिद भॼी वियो हो। टाउट दिलदारी ॾींदे चयुसि, भॼी केॾांहुं वेंदो? जंहिं बेसे में वञी लिको हूंदो उते माराईंदासींसि। असांजो वकील साहब जनाब ऐन गैन बर्फ़ी वॾी पहुच वारो आहे। कंहिं बि सूबेदार खे इशारो करे छॾींदो त शायद जा टपड़ टेशण ते हूंदा। भला जजनि सां राय अथसि? ख़ान टाउट खां पुछियो। ॾाढी, टाउट चयो। जंहिं मजिस्ट्रेट साहब वटि पंहिंजो केस आहे सो त असांजे वकील साहब जो ॼण यार आहे। ॿई प्याले भाई आहिनि। सॼी राति रमी कंदा आहिनि, पीअंदा आहिनि ऐं हिक ई कमरे में रन सां सुम्हंदा आहिनि। ख़ानुल्लाह दादा ख़ान धमचर उन इंकशाफ ते ॾाढो ख़ुशि थियो। टाउट रईस खे क़ाबू करण लाइ चयो, जंहिं हद जे थाणे ते FIR दाख़िल आहे तंहिंजो सूबेदार त असांजे वकील जो पग मट दोस्त आहे। वकील साहब जे चई में आहे, जंहिंखे वणेसि तंहिंखे काठ में हणी छॾींदो। मजाल आहे जो को चूं चरां करे। ख़ानुल्लाह दादा ख़ान धमचर 22 खून में पंहिंजे बचाव लाइ जनाब ऐन गैन बर्फ़ीअ खे वकील कयो। 1968 ईस्वी।